जेको हितों गारियूं मोकिलींदो बाबा आसमान ने केरु थुक हणंदो त असांजी थुक मुंहं में पवंदसि। गारियूं मोकिलींदो लानतांग मोकिलींदो त सॼी दुनिया मां फिरी जे मुंहं में पवंदसि। दुआ कयो अल्लाह असांखे नबी जी जमाल जो अदब नसीब। मुहर्रम जो महीनो ख़ैर सां अची रहियो आहे, कोशिशि कयो हिन महीने में कारा लटा न पाइनि। तव्हां असां अहल सुन्नत वल जमात हू भली पाइनि, हुननि जो पंहिंजो मज़हब आहे त हू चवनि था त कारो लिबास असांजी मज़हबी निशानी आहे। तंहिंजे करे तव्हां हरू भरू कारा कपिड़ा पाए बहानो करे उन्हनि जे जुलूस में न वञो, इंतिज़ामिया खे परेशान न कयो, कोशिशि कयो निहारे ई न वञो। सही थो चवां? मरसी आहे दोहीरा के हुननि जा भली पिया ॿुधनि, तव्हां न ॿुधो। तव्हांजे घर में क़ुरान हुजे। शुहदा करबला के सवाब क़ुरान जो पहुचंदो या मरसीअ न ई दोहीरे? पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि खे क़ुरान जा ख़तमा पिया बख़्शो, क़ुरान पिया पढ़ो घर में। ऐं हज़रत हुसैन साईं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो मरसी आई दोहीरा दोल ऐं धमचर ॾोह कहिड़ो कयो आहे? हल ठीकु आहे, हुननि जी मर्ज़ी आहे। तव्हां मरसी आहे दोहीरा न ॿुधो। मरसियनि दोहीरनि में ख़ानदान रसूल जी बेद में बाबा हिते को गोपांग शहीद थी वञे ऐं मां लाउड ते बीह करे चवां त फलाणो गोपांग जेको शहीद थी वियो हुनजी ज़ाल हीअं पई रोए, वरी रोई तव्हांखे ॾेखारियो, हुनजी भेण हीअं पई पार कढे, गोपांग बर्दाश्त कंदा? चवंदा जोगी साहिब तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे जो असांजे माइनि जूं तूं आलूं थो कढी। त पोइ मां तव्हां खां पुछां थो छा नबी जो ख़ानदान आले रसूल जूं बीबियूं एॾियूं लावारिसन छा जो के दौर जे ज़ाकिरदार खे एॾी ज़रूरत थी आहे जो लाउड ते बीह करे थो चवे हुसैन जी भेण बीबी ज़ैनब हीअं पई रोए, वरी रोई ॾेखारे पियो। बीबी सकीना हीअं पई पार कढे, वरी पार कढी ॿुधाए पियो। ख़ानदान रसूल सां एॾो ज़ुल्म जो कोट ॾिठी, कोट बंगले में हिकिड़ी आम औरत, बाज़ार जी हिकिड़ी आम औरत, हुनजो मथो उघाड़ो, लटा हुनजा फाटल, वार हुनजा खुलियल, खट ते वेठी आहे, मसरूई अखियुनि मां पाणी धोए। सभु चवनि था या हुसैन जी भेण बीबी ज़ैनब है। सहाबा जे दुश्मननि ते, सहाबा जे दुश्मननि ते। चङा ही छा आहे? असां ॻाल्हि सम्झो, ही कहिड़ो मज़हब आहे? तव्हांजी भेण जी केरु ईअं जाली तस्वीर ठाहे, हिकिड़ी आम बाज़ारी छोकिरी नंढड़ी न्याणी उनखे विहारियो अथनि, लटड़ा हुनजा फाटल, मथो हुनजो गाढ़ो, रोए थी पई, चवंदा या बीबी सकीना अथव। इहे हेॾो छो? नबी जे ख़ानदान जूं बीबियूं, नबी जे ख़ानदान जूं न्याणियूं एॾियूं लावारिसन जो हिननि खे एॾी ज़रूरत थी आहे जो अहिड़ा ख़ाका पिया ठाहिनि। मां तव्हां खां पुछां थो इहा मुहबत है या बेदबी है? हिनखे मुहबत चइबो? तव्हांजी भेण तव्हांजी न्याणीअ जा केरु ईअं ख़ाका ठाहे माण्हुनि खे ॾेखारे, तव्हां बर्दाश्त कंदव? दुआ कयो अल्लाह हुकूमत खे सम्झ ॾे, इन्हनि ॻाल्हियुनि ते कंट्रोल करे। असां फितनो फ़साद नथा फैलाइणु चाहियूं, असां पंहिंजी जमात खे अमुन जो दर्स था ॾियूं ऐं असां हुकूमत खे चऊं था त बाबा जीअं वणेनि तीअं कनि पिया, भली पंहिंजी चार दीवारी में जीअं वणेनि तीअं पिया कनि, भली बकवास कनि, बाक़ी बाज़ार में रोड रस्ते ते बकवास कयूं त पोइ मुस्लमान बर्दाश्त न कनि। सही थो चवां या ग़लति? बाज़ार में फेसबुक ते रोड रस्ते ते जेकॾहिं साहबा जी गुस्ताखी थी त पोइ मुस्लमान बर्दाश्त न करे सघनि। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त हिन ॻाल्हि ते कंट्रोल कयो,
पर साल मुहर्रम के महीने में जेतिरी साहबा जी गुस्ताखी थी ज़िंदगी में कदम न थी। इन साल जेकर सरेआम फेसबुक ते रोड रस्ते ते असांजा नौजवान वो मोबाइल ते भरींदा किथे भी ख़बर पई तो पोइ उनजी ज़िम्मेवार हुकूमत है। असां हुकूमत को मुतालबो था कयूं तो इन ॻाल्हि ते कंट्रोल कयूं। पंहिंजी दिल्ली आहियो सही तो जवाब सही था चओ साईं। नंगर न्याल भली हू पाण पिया खाइनि तव्हां न खाओ। सही तो जवाब न्याल उन्हनि जो आहे कुझु सुधरो बि सही। 22 साल थिया आहिनि मूंखे वैस कंदे अञा ताईं तव्हां इहे भत खाइण खां मुड़ो नथा। ठीकु आहे भली पियनि पिया उन्हनि जो मज़हब आहे पाण पियनि पाण प्यारनि ॿियनि खे पाण भली खाइनि असांजो न आहे उहो। तव्हांजो भाउ हुजे कराचीअ में लॉकडाउन में बंदि तोखे फ़ोन करे चए दादा 3 ॾींहं थियो आहे न मां मानी खाधी आहे न पाणी पीतो आहे त तूं फ़ोन ते चई दादा घबरा न मां जो वेठो आहियां मां तुंहिंजे पारां 1.5 किलो गोश्त जी कढ़ाई तुंहिंजी नियत खाई थो छॾियां। 1.5 लीटर जी पेप्सी बोतल भी पियो घुराऊं ॾेई तुंहिंजे नियत पियां थो भाउ ख़ुशि थींदो। शाबाश कावड़ ईंदसि की न अड़े मां बुख थो मरां मां उञ थो मरां तूं वरी पेप्सी बोतल ऐं गोश्त जूं कढ़ायूं थो। हज़रत हुसैन साईं खे करबला जी सरज़मीन ते न पानी मिलियो न मानी मिली। असां था चऊं हुसैन घबरा न असांजो वेठा आहियूं तोखे न मानी मिली न पानी मिलियो असां 10 ॾींहं ढव ते था खाऊं तोखे 2 ॾींहं पानी मानी न मिलियो असां 10 ॾींहं ढव ते भत था तुंहिंजी नीयत तुंहिंजे दिलि खे ख़ुशि था। तोखे पानी न मिलियो असां शरबत पीअंदासीं रूह अफ़ज़ा सबीलूं। मेरी मस्जिद में वेठा हो हज़रत हुसैन साईं खे ख़ुशी थी। असांजो मक़सदु कदे तनक़ीद न आहे तनक़ीद बराए इस्लाह। अॼु वाइदो कयो त असां 9 तारीख़ ते रोज़ो रखंदासीं। हज़रत हुसैन साईं खे चवंदासीं सोरा हुसैन तोखे न पाणी मिलियो न मानी मिली असां बि इन्हनि ॾींहंनि ते न खाईंदासीं न पीअंदासीं रोज़ो रखी तोसां मुशाबिर थी अचे तोसां गॾु जन्नत में नारे तकबीर मौजो हसन बोले हसन तो हसन मौजो हसन कोशिश कयो इन ॾींहं ते पर्दे जो एतिरो हितां जुलूस गुज़रे ईअं न जो पंहिंजे छोकिरियुनि खे वरी मथे जाइ ते चाढ़े ॾेखारे पंहिंजे ज़ालुनि खे जो त वञे थो जुलूस पोइ को भितर किरी पए जुलूस में त वरी पोइ केस हणनि तव्हां अधु भेनरुनि खे चई छॾो का बि हिन जुलूस ते निहारे न त कई न इंतिज़ामिया खे परेशान न कयो भली हुननि गुज़री वञे निहारींदो गुनाह थियो। सही तो चवां ग़लति सही था चओ साईं बिल्कुलु। इन ॾींहं ते पर्दे जो इत्माम मां दवाई में चवंदो आहियां जेकर मुंहिंजे लाश जा टुकड़ा इस्लाम ख़ातिर रोड ते पिया हुजनि त मुंहिंजी न्याणी मुंहिंजी भेण मुंहिंजी ज़ाल मथो उगाड़ो करे बेपर्द थी करे रोड ते मुंहिंजे लाश ते मातम कोन कंदियूं बेसब्री बेपर्दगी कोन कंदियूं एतिरो दीन आहे। वॾो किदौर जे मौलवी जी ज़ाल गोपांग जी न्याणी उनजी भेण पंहिंजे शहीद ते मातम नथी करे सघे बेसब्री बेपर्दगी नथी करे सघे त मां तव्हांखां पुछां थो हज़रत हुसैन साईं जे पाक ख़ानदान जे पाक बीबियुनि जे बारे में छा तव्हां इहो तसवुर करे सघो था त हुननि बेसब्री ऐं बेपर्दगी कई आहे न कई आहे अल्लाह उहे की तव्हां ई असांजे मायुनि जहिड़ियूं मायूं न आखिरी वक्त में हजरत हुसैन साईं पंहिंजी भेण बीबी ज़ैनब खे वसीयत कई या उख्ती इस्बिरी ओ मुंहिंजी भेण ज़ैनब जी असांजी अम्मा फातिमा नाने मुस्तफ़ा जे जुदाई ते सब्र कयो ईअं तूं बि मुंहिंजे शहादत ते सब्र कजां सुभान अल्लाह। जी अम्मा फातिमा आखिरी वक्त में बाबे अली के वसीयत कई अली मां मरी वञा मुंहिंजो जनाज़ो रात जो खणिजां मुंहिंजे जनाज़े जी
बुद्धि न कजा ऐलान न कजा मुझे जनाजे जे चोबाज खजन जू छड़ियूं ॾिजा मथों वॾी चादर रखिजा मता के धागे मर्द जी नज़र मुझे जनाजे ते पवे ऐं ईअं चवे त मोहम्मद मुस्तफ़ा जी न्यारी फातिमा जो एतिरो कदु हुयो अली मां इहो बि बर्दाश्त नथी करे सघां अल्लाह हज़रत हुसैन से फरमाओ मुझे भेण ज़ैनब जी अम्मा फातिमा आखिरी वक्त में नाने मुस्तफ़ा जी जुदाई ते सब्र कयो तू भी मुझे शहादत ते सब्र कजा ऐं पछाड़ी थी जी अम्मा फातिमा पर्दे के न छॾो मुझी भेण ज़ैनब अम्मा फातिमा जे पर्दे जी न जई हया बस उन्हनि जो सबक़ इहो आहे हाणे जेको बेपर्दा पंहिंजे न्याणियुनि खे बाज़ार में घुमाए अहल बैत सां हज़रत हुसैन सां हिन जो कोई वास्तो भली लख दफ़ा चवनि असां हुसैन ई आहियूं इस्लाम असांजो अकुल शरीयत तव्हांजो अकुल मञे थो ख़ुदा जो वास्तो अथव मस्जिद में ॾाहो भला जेके अहल तशूर आहिनि उन्हनि खां मां पुछां थो इहो तव्हांजो अकुल मञे थो तो ये दोल धमचर हज़रत हुसैन साईं ॾिसे या हज़रत अली साईं इहा बेपर्दगी इहो पाण खे बेसब्री करो मुंहुं कुटणु पाण मां रतु कढणु ख़ुदा जो वास्तो त थोरो अकुल में सोचो त इहो छा अहल बैत जो इहो तरीक़ो उन्हनि जो तरीक़ो क़ुर हो नमाज़ हुई जेतिरो थी सघे हिननि ॾींहं में क़ुर जी तिलावत कसरत सां कयो नमाज़ पढ़ो अल्लाह से दुआ अमल की तौफीक अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम या अल्लाह बिनिन जानन जी भलाई में चलाई नसर बिनिन जानन जे बुराई में तकलीफ़ों को बचा इन दुनिया में इस्लाम सां ईमान सां एहसान काबिल सां ख़ात्मो बिल खैर फरमा असांजे बेनमाज़िन खे नमाज़ी बना बीमारनि खे शफ़ा ॾे मरीज़नि खे सिहत ॾे जिनके बे औलाद उन्हनि खे साले औलाद ॾे जिन खे औलाद आहे बे मां जो फर्मा बरदार जेके न्याणियुनि जे मसइले में परेशान आहिनि या अल्लाह उन्हनि जा मसइला आसान फरमा नेक साल रिश्ते जो इंतज़ाम फरमा हिन वाइस खे हिदायत जो ज़रियो बना आख़िरत जे ॾींहुं निजात जो ज़रियो बना जन दोस्तनि महिनत करे दीनी प्रोग्राम रखियो आहे खैरात की है या अल्लाह उन्हनि जे महिनत के हिम्मत के जज्बे खे ताउन के खैरात के कबूल फरमा उन्हनि जे ज़िंदगी में सेहत में रिज़्क़ रोज़ी में अमल साले में ईमान में औलाद में बरकत फरमा जेको कुरान पढ़े हुओ खैरात की हुई हिन जो सवाब शुहदा करबला जे रूहनि खे पहुचाए असांखे साहब रसूल आले रसूल अज़वाज रसूल अहल बैत रसूल औलिया अल्लाह से सच्ची मोहब्बत अकीदत उन्हनि जो अदब एहतराम नसीब फरमा सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहाबिही।